कढो न पोइ डॉक्टरनि खे बीठा ने हां बाबा अंदर बैठती है हमरा पियो आहे असांजो मरण में पियो आहे अञा कढेसि थो पियो हे हालत ॾिस बड़ा हे केॾी आहे हालत बेडल दी अचो ना बा न कंहिं वञो था थाणनि ते का ॻाल्हि थिए थी न का अस्पतालनि में असां वञूं काॾे भला नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो साईं ख़ैर मोहम्मद पाण केरु थींदा आहियो? मलिक साईं। अच्छा, किथे वेठा आहियो? लोही साईं। छा मसलो थियो आहे? साईं मसलो सुबुह जा मसलो था में मुंहिंजी लिखतल चोरी लिखतल हुई हा उन जे लाइ हिते भॼी भॼी दरख़्वास्त सां कराए मां अधमो थी पियुमि मूंखे मोटा छॾियो वरी 3 तारीख़ ते माना सूमर ते माना हुई मुंहिंजी उनजी इंक्वायरी DIG ऑफिस उते हिन महिल ताईं कुझु न थियो वरी अॼु लिखिया वेठा असां सुबुह सां वञूं पिया पंहिंजी कणक ते कहिड़ा जवाबदार हुया? जवाबदार हिकु राणो साईं हिकु साहिबु हा ॿियो अली नवाज़ हा ऐं शाहू। ये तव्हां मैं बि चोरी करे इहे साईं चोरी बि उहे वेठा चोर? उहे चोर वेठा साईं हाणे। अच्छा, हिन जो छा नालो आहे जेको ज़ख़्मी आहे? ज़ख़्मी साईं शेर मोहम्मद। अच्छा, तव्हां बि ज़ख़्मी आहियो? हा साईं। अच्छा, हिते घणो टाइम थियो अस्पताल में? केरु हिन जो अमलो पहुतो न साईं पहुतो? अञा कोई कोन आयो आहे हिते अमलो कोई बि न छा चवंदा पियो आहे अञा ताईं बसि अञा त चवंदा हिते हिते हां से आई डॉक्टर बैठा ना सा पटे वाला बैठा हालो बेडल दे डालो मरीज के पट्टे वाला खणदा है खुदे। हां जी साईं। केड़ा डॉक्टर कोई कोने डॉक्टर साईं हाणे 10 घणो टाइम आ खणन कोन था या न साईं अञा तो 20 मिनट थी आ मरीज पियो आ 20 मिंट थिया आहिनि पिया हूं असां ॾिसे थो हालत ॾिसो वरी तेरा डॉक्टर